जंहिं घर में जनम वरितो, जंहिं कमरे में मां रहंदो हुउसि, जेको मुंहिंजे वारद जो, उन में जॾहिं मां निहारींदो हुउसि मूंखे जेको आहे शेल्फ में किताब नज़र ईंदा हुआ। उहे किताब सिंधी ॿोली जा हूंदा त नंढड़े ॿार खे असर ते मुंहिंजो तजसुस ॾींदो हो। असांखे शाइरी ते कमु करिणो आहे, तनक़ीद ते कमु करिणो आहे, तहक़ीक़ ते कमु करिणो आहे, सिन्फ़ुनि ते कमु करिणो आहे ऐं ॿियूं खोड़ शयूं आहिनि। नाविल निगारी ते कमु करिणो आहे, नाविल छा आहे, कहाणी छा आहे, अफ़सानो छा आहे, गज़ल छा आहे, बैत छा आहे, वाई छा आहे, सभिनी शयुनि नज़र रखिणो पवंदो आहे। तंहिंजे लाइ सही तरीक़ो मां जेको अपनायो उहो इहो अपनायो त मां शयुनि खे पाणनि खे हिसनि में विरायो। असांजे लाड़कनि जी उन वक़्तु मशहूरु अख़बार हुई पास टाइम। उन वक़्तु उन में ईअं हूंदो हो त फेसबुक जे ज़रिए उहे हिकिड़ी लॻाईंदा त लाड़काणे जो फलाणो मसइलो आहे, मिसाल जे तौर ते ट्रैफ़िक मसइलो, तव्हांजी नज़र में इहो कीअं हल थी सघे त कमेंट कयो। पोइ नंढियूं नंढियूं कमेंटूं ॾींदा हुआसीं ऐं उहे वरी पंहिंजे अख़बार में छापींदा। चिटी चांदनीअ में परे ई परे खां ॾिठा मूं बस आया त ॻोढ़ा घड़ी पिया, खणी आई बरसाति यादूं अवां जूं, खिवण रंग लाया त ॻोढ़ा घड़ी पिया। खतनि जे त बदिले जॾहिं मूं अवां ॾे, खतनि जे बदिले जॾहिं मूं अवां ॾे, कबूतर उॾारिया त ॻोढ़ा घड़ी पिया। अस्सलाम एवरीवन, उम्मीद आहे तव्हां सभी ठीकु हूंदो ऐं वेलकम था कयूं न्यू पॉडकास्ट एपिसोड में। ऐं अॼु जो असांजो जेको गेस्ट आहे उहो एजुकेशनिस्ट आहे, ॾाढो सुठो टीचर आहे, का सिंधी लैंग्वेज में असांजी जेकी मदर टंग लैंग्वेज में आहे उन में सुठो टीचर आहे ऐं ॾाढो क्वालिफाइड पब्लिक सर्विस कमीशन में क्वालिफाइड थियो ऐं सब्जेक्ट स्पेशलिस्ट तौरु ऐं ड्यूटी ॾिए थो। सो अचो त उन्हनि खां सवाल जवाब पुछा था कयूं ऐं उन्हनि खां जर्नी पुछा था कयूं। सो वेलकम था कयूं असां महताब कलोड़। महिरबानी सर, थैंक यू सो मच सर, तव्हां असांजे पॉडकास्ट तव्हांजी महिरबानी जो तव्हां असांखे पंहिंजो कीमती वक़्तु ॾिनो ऐं हिते मदू कयो। तव्हांजी महिरबानी। पॉडकास्ट खे स्टार्ट था कयूं। महताब भाई, सभ खां पहिरियां त तव्हां ॿुधायो त तव्हांजी बेसिक एजुकेशन माना तव्हांजी जेकी प्राइमरी थी वई या मिडिल तव्हां किथां पिराई हुई ऐं उनखां पोइ अॻिते तव्हां कहिड़ी कहिड़ियूं माना स्टडी कई आहे? मुंहिंजी जेकी शुरूआती यानी प्राइमरी जेकी तालीम आहे पंहिंजे ॻोठ खां ई थी ऐं मुंहिंजो वालिद जेको आहे साईं मोहन परेल कलोड़ो उन स्कूल में उस्तादु हूंदो। तंहिंजे करे मुंहिंजी 3 सालनि खां ई जेको आहे उमिरि में ई स्कूल सां लॻाव थी वियो या वञणु अचणु शुरू थी वियो। 2009 में मां पंहिंजे 5 दर्जे जो इम्तिहान पास कयो। 2014 में मूं पंहिंजे ई ॻोठ जे हाई स्कूल मां जेको आहे सो 8 दर्जा मुकमिल कया 12 में ऐं उनखां बाद असांजे भरिसां हिकिड़ो ॻोठ आहे, ॻोठ ॿिड़ियो चंडियो, उतां मूं मैट्रिक जो जेको आहे सो इम्तिहान पास कयो। तंहिंखां बाद वधीक तालीम हासिल करण जे लाइ मूं जेको दाख़िला वरिती उहा गवर्नमेंट डिग्री कॉलेज लाड़काणे में, बॉइज़ डिग्री कॉलेज लाड़काणे में वरिती ऐं उतां 2016 में मां इंटरमीडिएट जो इम्तिहान प्री इंजीनियरिंग ग्रुप में मुकमिल कयो या पास कयो। तंहिंखां बाद बैचलर ऑफ आर्ट्स यानी BA जो इम्तिहान मूं सागी कॉलेज डिग्री कॉलेज लाड़काणे मां 2018 में मुकमिल या पास कयो। तंहिंखां पोइ जीअं त सिंधी सब्जेक्ट में मुंहिंजो इंट्रस्ट आहे उनजे करे मूं मास्टर्स इन सिंधी कई ऐं उहा मूं शहादत यूनिवर्सिटीअ जे कैंपस डिग्री कॉलेज लाड़काणे मां 2019-20 जे दौर में मुकमिल कई। ऐं उनखां पोइ साॻे वक़्त ते छो जो मुंहिंजो वालिद जेको आहे उहो उस्तादु आहे ऐं चयो वेंदो आहे त जॾहिं जेके ॿार हूंदा आहिनि उन्हनि जेके आइडियल हूंदा आहिनि उन्हनि जा वालिदैन थींदा आहिनि त मुंहिंजो आइडियल नंढपण में या हींअर बि मुंहिंजो वालिद हुयो ऐं उहो मुंहिंजो वालिद जेको आहे उहो प्राइमरी टीचर आहे। तंहिंजे करे मुंहिंजे ज़हन में ख़ाको हुयो त मूंखे बि हिकिड़ो उस्तादु थियणो आहे। तंहिंजे करे मूं BEd जेका करण जे लाइ एलिमेंट्री कॉलेज लाड़काणे में 2020 वारी बैच में दाख़िला वरिती ऐं 2023 में उतां पास आउट थी जेको आहे सो निकितुसि। इहो मुंहिंजो तालीम जो मुख़्तसर सफ़र आहे। ऐं हाणे मां 2025 जे हिन वक़्त ते शहादत यूनिवर्सिटी खैरपुर मां एमफिल जो जेको आहे सो दाख़िला वरिती आहे ऐं उते मूंखे जेको आहे सो इन में अॻिते वधण जो शौक़ु आहे त मां इन में जेको आहे सिंधी सब्जेक्ट में जेको मुंहिंजो पंहिंजो सब्जेक्ट आहे हायर एजुकेशन में PhD कयां ऐं उन जो पहिरियों मरहलो आहे यानी एमफिल उन में मुंहिंजी सिलेक्शन थी वई आहे ऐं उन में जेको आहे मां आहियां। तव्हां जेकी BEd आहे बैचलर ऑफ एजुकेशन इहा तव्हां कहिड़ी कॉलेज मां कई हुई? एलिमेंट्री कॉलेज? हा, एलिमेंट्री कॉलेज लाड़काणे। एलिमेंट्री कॉलेज लाड़काणे। सो उनजे बारे में थोरो ॿुधायो त कीअं कॉलेज कीअं, हुतां जा टीचर्स कीअं आहिनि, हुतां जो इन्वायरमेंट कीअं आहे, तव्हां 4 ईयर हुते स्टडी कई आहे, रेगुलर तव्हां वेंदा उहो थोरो ॿुधायो। जीअं मां चयुमि त जेकी मुंहिंजी तालीम रही आहे उहा तालीम में जेकी BEd जेकी असांजी कईसीं 4 साल उनजो ॾाढो अहम जेको आहे मुंहिंजी ज़िंदगीअ में असरु आहे। 4 साल जीअं तव्हां चयो न 4 साल रेगुलर तौर ते मां तालीम जेको आहे पिराई एलिमेंट्री कॉलेज लाड़काणे में। कॉलेज ॾाढी सुठी आहे, उनजो इन्वायरमेंट उते सिखण जो ॾाढो मौक़ा मिलिया। यानी इंसान में हर हिक में प्रायर नॉलेज त हूंदी आहे पर जॾहिं तव्हां उते वञो था ईअं चइजे त मुंहिंजे लाइ
जेकी एलिमेंट्री कॉलेज हिकिड़ी जेको परफॉर्म्स ॾेखारण जे लाइ हिकिड़ो स्टेज जे तौर ते कमु आई। उते मूंखे हिकिड़ो मौक़ो मिलियो त पाण खे ॾेखारण जे या पंहिंजी शयूं जेके सिखियल आहिनि उन्हनि खे उते जेको ॾेखारण में मूंखे हथी मिली। त सुठी कॉलेज आहे। त टीचर्स कीअं? टीचर सुठा आहिनि। टीचर्स माना क्वालिफाइड आहिनि। ऐं की माहौल एनवायरनमेंट कीअं आहे? एनवायरनमेंट बहितरीनु आहे। जेतिरी क़दुरु ईअं आहे हर शइ जूं पॉज़िटिव ऐं नेगेटिव शयूं आहिनि। यकीननि में नेगेटिव शयूं हूंदियूं पर जेकॾहिं ओवरऑल ॾिठो वेंदो त लाड़काणे जेके इर्द गिर्द कॉलेजूं आहिनि सरकारी कॉलेजूं आहिनि उन्हनि में हिन जो एलिमेंट्री कॉलेज जो हिकिड़ो सुठो मुक़ाम आहे। अच्छा ॿियो तव्हां ॿुधायो त मां MA कई आहे सिंधी लैंग्वेज में डिग्री कॉलेज मां शाहपुर यूनिवर्सिटी मां। हा त तव्हां MA सिंधी सब्जेक्ट में छो कई आहे? अॼुकल्ह हर कोई इंग्लिश थो करे या ॿिया सब्जेक्ट्स था कनि हुन में तव्हां सिंधी लैंग्वेज में कीअं वियो तव्हां? हा इन जो जेकॾहिं मां तव्हांखे पर्सपेक्टिव ॿुधायां त मूंखे माज़ी में वञिणो पवंदो पोइ वञिणो पवंदो। जॾहिं नंढपण में पंहिंजे घर में हूंदो हुउसि उन वक़्तु मुंहिंजो जेको वालिद आहे उहो टीचर आहे प्राइमरी टीचर। यानी हुनजो सिधो सो वास्तो आहे उहो सिंधी ॿोली सां आया या सिंधी तालीम सां आया। त मूंखे लॻे थो इन में इन शइ जो बि इफेक्ट हूंदो। उन खां अलावा जॾहिं मां जंहिं घर में जनमु वरितो जंहिं कमरे में मां रहंदो हुउसि जेको मुंहिंजे वालिद जो उन में जॾहिं मां निहारींदो हुउसि त मूंखे जेको आहे शेल्फ में किताब नज़र ईंदा हुआ। उहे किताब सिंधी ॿोली जा हूंदा त नंढड़े ॿार खे असर ते मुंहिंजो तजसुस ॾे ॾींदो हो। ऐं जॾहिं मुंहिंजो अबू जेको आहे सो किथे ॿाहिरि हलियो वेंदो हुयो घर खां शहर जे पासे ॾे या कंहिं ॿिए पासे ॾे त मां जेको आहे सो उनजी चाबी खणी करे शेल्फ जी उन मां लिकी करे किताब ॾिसी वठंदो हुउसि ऐं उनखे तजसुस सां ॾिसंदो हुउसि हिन में छा हूंदो किताब कंहिंजो लिखियलु आहे हिन में इहो जेको आहे सो टाइटल छो ॾिनल आहे हिन जो राइटर हीअ औरत आहे हिन जो हीअ मर्द आहे इन क़िस्म जी ॻाल्हि थी। इन करे नंढी हूंदे खां माना मुंहिंजो सिंधी ॿोली सां लॻाव ईअं थी वियो। ऐं इन खां अलावा मुंहिंजे ज़हन में इहा बि ॻाल्हि अचे थी असांजे घर में जेकी सिंधी अख़बार आहे उहा डेली ईंदी हुई। मुंहिंजो जेको चाचो हुयो वॾो हाजी नियाज़ हुसैन उनजी आदत हूंदी त जॾहिं लाड़काणे शहर ईंदो हुयो ऐं समूरा कम छॾाए करे लाड़काणे मां हिकिड़ी सिंधी अख़बार वठी करे ज़रूरु वापसि ईंदो जंहिंजे करे बि हिकिड़ो प्लेटफॉर्म मिलंदो घर में सिंधी अख़बार ईंदी ऐं मूं पंहिंजी हैबिट बनाए छॾी त उहो सिंधी अख़बार खे ज़रूरु पढ़णो आहे। जीअं चाचा पढ़ंदो हुन सां गॾु मां बि वेही रहंदुसि बेंच ते या कुर्सीअ ते उहा पढ़ंदो हुउसि। इहो मूंखे लॻे थो त इन शयुनि जो असरु आहे जो अॻिते हली मुंहिंजो जेको सिंधी ॿोली सां लॻाव आहे सिंधी ॿोली सां जो सब्जेक्ट सां तव्हां चओ था इन जे करे बि थी सघे थो वधियो हुजे। इहो मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे। घर में तव्हांखे इहो माहौल वग़ैरह इहे माहौल वग़ैरह तव्हांजो एॾे झुकाव लाड़ो थी वियो बसि इहो ई रीज़न आहे इन इंट्रस्ट माना तव्हांजो इन करे वधियो इन जे करे वधियो। ऐं ॿियो जॾहिं मां क्लास में तव्हां वञो था स्कूल में तव्हां वञो था त हर ॿार जो कंहिं न कंहिं सब्जेक्ट में इंट्रस्ट थींदो आहे न जेके वधीक आसान लॻंदो आहे या वधीक इंट्रस्टिंग लॻंदो आहे वधीक तजस्सुस ईंदो आहे वधीक उनखे पढ़ण दिलि चवंदी आहे। ईअं ई मूंखे सिंधी बेत सिंधी शाइरी सिंधी कहाणियूं अहिड़ी क़िस्म जूं ॻाल्हियूं जेके किताबनि में हूंदियूं त मूंखे वधीक अट्रैक्ट कंदियूं ॿियनि शयुनि जी भेट में। जीअं साइंस थी वई असांजी रियाज़ी थी वई अंग्रेज़ी थी वई उन जी भेट में मूंखे सिंधी वधीक अट्रैक्ट कंदी। इन जे करे ई मां जॾहिं अॻिते वधियुसि त पोइ मां इंटरमीडिएट मुकमिल कई ऐं बैचलर ऑफ आर्ट मुकमिल कई त मुंहिंजो सॼो ध्यानु इन ॾे वियो त मां इन ई सब्जेक्ट खे खणी करे इन में ई अॻिते वधां। चलो हिकिड़ो ॿियो सुवालु हाणे तव्हां माशाल्लाह तव्हां जॉब कयो था गवर्नमेंट जी तव्हां महिनत करे उहा तव्हां वरिती आहे सो हिन महिल ॾिसंदा हूंदा इलाही नौजवान जेके नाज़रीन उहे बि चवंदा हूंदा असां बि सर वांगुरु तयारी करे हिकु नंढी एज में तव्हां माशाल्लाह जॉब हासिलु कई आहे हिन जे पोयां ज़ाहिरी ॻाल्हि महिनत हूंदी तव्हांजी स्ट्रगल हूंदी सो उहो तव्हां कहिड़ो तरीक़ो अपनायो ऐं कहिड़ी स्ट्रेटजी करे तरीक़ो तव्हां स्टडी कई ऐं जेको आहे सो तव्हां जॉब हासिलु कई सिंधी लैंग्वेज में तव्हां सब्जेक्ट स्पेशलिस्ट आहियो सो उहो थोरो मूंखे ॿुधाइजो पंहिंजो तजुर्बो त तव्हां तयारी कीअं पंहिंजी स्टार्ट कई ऐं कीअं तव्हां अप्लाई करणु शुरू कयो ऐं केतिरे टाइम में तव्हांखे इहा जॉब मिली। अच्छा हाणे तव्हां हिकिड़ी ॻाल्हि की नंढी उमिरि में जॉब मिलणु इन ॻाल्हि खे मां अञा वधीक क्लियर कयां त असांजी जेकी बैच आहे सब्जेक्ट स्पेशलिस्ट जी 2023 जी उन में असां जेकी सिंधी सब्जेक्ट आहे तक़रीबन उन में 200 जे लॻभॻि थोरो खणी घटि माण्हू आहिनि उन्हनि में मां यंगेस्ट मां आहियां। जंहिं वक़्तु जॾहिं मां इंटरव्यू ॾियणु वियो हुउसि त उन्हनि वक़्तु बि जेके मुंहिंजे साम्हूं मेंबर्स वेठा उन्हनि खे बि इहा ॻाल्हि उन्हनि नोट कई हुई पाण उन वक़्तु मुंहिंजी सिर्फ़ु उमिरि 24 साल हुई 24 साल जी उमिरि ते मां हिन कमीशन जो इम्तिहान जेको आहे सो पास कयो इहा थी वई। हाणे ॿियो सफ़र आहे त इन जी तयारी कीअं कई वई इन तयारी ईअं कई वई त हिकु त जॾहिं मां मास्टर्स कई सिंधीअ में इन खां पहिरियों ई मुंहिंजो सिंधी अदब नालो हुयो मां तव्हांखे ॿुधायो त घर में किताब पढ़णु अख़बारूं पढ़णु अख़बारनि में मज़मून अचनि था कहाणियूं अचनि थियूं शाइरी अचे थी ॿियूं शयूं अचनि थियूं त मूं जॾहिं मास्टर्स कई सिंधीअ में 2019 ऐं 20 में इन्हनि खां पहिरियों ई मुंहिंजो सिंधी अदब सां वास्तो हुयो
यानी मां चवण इहो थो चाहियां त जेकी प्रियर नॉलेज हुई हिन डिग्री खां अॻु में हिन इम्तिहान जी तयारी करण खां अॻु में हिकिड़ो मुंहिंजो बेस ठहियलु हुयो, हिकिड़ो बुनियाद या फीड मूंखे मिलियल हुई, तंहिंजे करे मूंखे हिन तयारी में तमामु घणी सपोर्ट मिली, तमामु घणो फ़ाइदो मिलियो। बाक़ी इहो थींदो आहे त जॾहिं तव्हां कंहिं शइ जी तयारी कयो था उनखे तव्हांखे हिकिड़ी शयूं मिलंदियूं आहिनि। मिसाल जे तौर ते जॾहिं सिंधी अदब जी असां तयारी कयूं था सब्जेक्ट स्पेशलिस्ट लाइ या लेक्चर लाइ, असांजे ज़हन में ॻाल्हि मुकमिल हूंदी आहे त मूंखे हिन हिन शयुनि ते कमु करिणो आहे, जीअं नसर ते कमु करिणो आहे, असांजी शाइरी ते कमु करिणो आहे, तनक़ीद ते कमु करिणो आहे, तहक़ीक़ ते कमु करिणो आहे, सिन्फ़ुनि ते कमु करिणो आहे, ऐं ॿियूं खोड़ शयूं आहिनि, नाविल निगारी ते कमु करिणो आहे, नाविल छा आहे, कहाणी छा आहे, अफ़सानो छा आहे, गज़ल छा आहे, बैत छा आहे, वाई छा आहे, सभिनी शयुनि नज़र रखणो पवंदो आहे। तंहिंजे लाइ सही तरीक़ो मां जेको अपनायो इहो अपनायो त मां शयुनि खे पाण खे हिसनि में विरायो, जीअं दौर थी विया। हाणे असांजो शुरूआति खां जॾहिं ॾिसंदासीं सिंधी अदब जे लिहाज़ खां त उनखे माण्हू पढ़ंदा आहिनि दौर वाइज़। मिसाल के तौर सभ खां पहिरियों असांजो दौरु अचे थो राय घराणे जो दौरु, राय घराणो दौरु थो अचे, तंहिंखां बाद थो अचे असांजो ब्राह्मण घराणो, तंहिंखां बाद थो अचे अरब दौरु, तंहिंखां बाद अचे थो सुमरा दौरु। कहिड़े साल जो इहो आहे? इहे असांजी पोइ जेको आहे सो जॾहिं असां सिंधी आहिनि सिंधी तारीख़ में हा BC 9 ईसवी कहिड़े ईसवी जो? हाणे जेकर ईअं चवंदा 492 में शायदि जेकर मूंखे यादि पए थो त 492 में असांजो आहे इहो राय घराणो, तंहिंखां बाद ब्राह्मण घराणो थो अचे। हाणे इन्हनि में ईअं आहे त इन दौर में सिंधी अदब, सिंधी ॿोली, सिंधी शाइरी कहिड़ी शिकिल में हुई इहो सम्झणु ज़रूरी हूंदो आहे। दौर वाइज़ जॾहिं असां विराईंदा आहियूं त इन मां इहो मक़सदु हूंदो आहे त इन दौर में सिंधी ॿोली जी हालति, सिंधी शाइरी जी हालति, सिंधी नसर जी हालति, इन्हनि शयुनि जी किथे हुई, इन सां हिकिड़ी आसानी थी वेंदी आहे। इहो ईअं ई आहे जॾहिं हिकिड़ो किताब तव्हां लिखो था पहिरें सिफ़े खां वठी आख़िरी सिफ़े ताईं बिना कंहिं चैप्टर वाइज़ हुजे त उहो पढ़णु थोरो ॾुखियो लॻंदो आहे, पर उन ई किताबनि खे जेकॾहिं तव्हां हिसनि में विराए करे पढ़ंदव त तव्हांजे लाइ आसान थी वेंदो। ईअं ई मुंहिंजो हिकिड़ो ख़्यालु आहे त जेके सिंधी अदब खे तव्हां पढ़ो था त उन्हनि खे दौर वाइज़ पढ़ंदव त तव्हांखे आसानी थींदी। मिसाल जे तौर ते राय घराणे में सिंधी ॿोलीअ जी हैसियत हीअ हुई, अरगुन जे दौर में हीअ हुई, तुर्खान जे दौर में हीअ हुई, कलोड़नि जे दौर में सिंधी ॿोली हीअ तरक़ी कई, शाइरी हीअ तरक़ी कई, ईअं पढ़ण सां आसानी थींदी। इहो हिकिड़ो तरीक़े कराए। ऐं ॿियो आहे उनजे वरी अंदरि वञी करे हिसनि में विराइणु। मिसाल सिंधी शाइरी खे तव्हां हिकु पासे ते विरायो, उनजा जेके मशहूरु शाइर आहिनि उन्हनि खे पढ़ो, उन्हनि जे कम खे पढ़ो, उन्हनि जे किताबनि खे ध्यान में रखो, उनजी स्टडी कयो। वरी जेकॾहिं चऊं नसर जी ॻाल्हि में त नसर में तव्हां जेको आहे सो नसर वरी कीअं ॾिसणु नाविल थी थो वञे, कहाणी थी थी वञे, सफ़रनामो थी थो वञे, तनक़ीद थी थी वञे, इन्हनि खे नंढनि नंढनि शयुनि में विराए करे वरी उनजी स्टडी कयो, आसानी थी वेंदी। इहो ॾाढो तरीक़ेकार बहितर आहे। मां पंहिंजे ज़ाती तौर ते इहो तरीक़ेकार इस्तेमालु कयो ऐं कामयाबी आणी। माशाल्लाह। तव्हां पोइ इहो जेको क्वालिफाई कई सब्जेक्ट स्पेशलिस्ट त इहा तव्हांजी काओ अटेम्प्ट हुयो रिटन टेस्ट में? इहा तव्हांखे ॿुधी हैरत थींदी त मां तव्हांखे इहो ॿुधायां त मुंहिंजी जेकी MA सिंधीअ जी रिज़ल्ट आहे उहा मूंखे मिली हुई सेप्टेंबर 2022 में। यानी सेप्टेंबर 2022 में मूंखे शाहबूद यूनिवर्सिटी पंहिंजे सर्टिफिकेट ॾेई करे इहा ॻाल्हि चई त तव्हां हाणे क्वालिफाइड आहियो, तव्हां अप्लाई करे सघो था। ऐं इतफ़ाक़ ॾिसो त ठीकु 2 महीननि जे अंदरि अक्टूबर नवंबर जे दिसंबर महीने में हिकिड़ी कटिंग आई सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी, जंहिंमें जेको आहे SS जेको आहे पोस्टूं क्रिएट थियूं ऐं मूंखे जेको अप्लाई करण जो मौक़ो मिलियो। यानी सिर्फ़ु 2 महीननि जे डिग्री मूंखे मिली आहे, हेॾो मूं अप्लाई करे छॾियो, हेॾो मूंखे डिग्री मिली, इतफ़ाक़ चइजे हिनखे, ऐं मूं हेॾो अप्लाई कयो ऐं पहिरें अटेम्प्ट में माशाल्लाह मां जेको आहे क्वालिफाई कई। पहिरियों अटेम्प्ट हुयो। ही सब्जेक्ट स्पेशलिस्ट जेकी जॉब आहे हा इहा पहिरें अटेम्प्ट में पहिरें अटेम्प्ट में पहिरें अटेम्प्ट यार वॾी ॻाल्हि आहे। ऐं इहो ॿुधाए छॾियां मां तव्हांखे त इन खां बाद जॾहिं मां सब्जेक्ट स्पेशलिस्ट थियो इन खां 4 महीना पोइ लेक्चरशिप जो इम्तिहान थियो हुयो सिंधीअ जो, मां उहो बि क्वालिफाई कयो, पर मां रखियो हुयो ही मां जेको आहे। अच्छा पोइ उहो तव्हां रिटन टेस्ट ॾिनी हुनजी? उनजी रिटन टेस्ट ॾिनी, पास कई हुई। उहा शो तव्हां उहो मां न कई, छो हिन में मूंखे वधीक बेनिफिट्स नज़र अचनि था। त ज़ाहिर आहे ॿिन्ही खे तोरियो, कंपेयर कयो सलाह मशवरे सां। यार मां वाक़ई अजब में पइजी वियुसि त पहिरियों अटेम्प्ट ॾिनो अथई, हेॾा डिग्री मिली आहे, 2 महीननि में अप्लाई कयो अथई ऐं अटेम्प्ट कयो अथई ऐं जॉब हासिलु कई। ॾिसो इहा हूंदी आहे महिनत। वाह, ताड़ियूं वॼाइण, ताड़ियूं वॼाइण। अच्छा मां तव्हां ते विज़िट कंदो हुउमि तव्हांजी जेकी ओताक हूंदी हेॾे पाड़े में, त तव्हांजा क्लासमेट्स हूंदा हुया BEd कॉलेज जा, तव्हां वेही करे स्टडी कंदा हुआ, तयारी कंदा हुआ, तव्हांजा ग्रुप्स हूंदा। सो इहा बि तयारी हिन जॉब लाइ कयो पिया या इहा बि अलॻि हुई तयारी? न, उहा जेकी तयारी हूंदी हुई उहा अलॻि हुई। उहा उन ईअं सम्झो मां तव्हांखे सॼी हिकिड़ी
जेको पस मंज़र उहो क्लियर कयां। हाणे तव्हांखे मां वठी ईंदुमि 2019 में, ऐं 2019 में ईअं थो थिए त मां BA मुकमल कई आहे, यानी ग्रेजुएशन मुकमल करे वेठो आहियां, घर वेठो आहियां। त हाणे मूंखे छा करिणो आहे? हिकु तरफ़ मुंहिंजा जेके 14 दर्जा जी तालीम आहे उहा मुकमल थी वई आहे। हाणे मां सोच वीचार में हर माण्हू वांगुरु, हर नौजवान जॾहिं इन एज में ईंदो आहे त उहो पंहिंजे कैरियर जे लिहाज़ खां हिकिड़ो हूंदो आहे, कॉन्शियस थियणु लॻंदो आहे त मूंखे अॻिते छा करिणो आहे, कीअं वधणो आहे, कीअं इन समाज में सर्वाइव करिणो आहे। त ऐं उन वक़्तु जेको आहे सो मां बि इन गंभीर सूरत हाल में हुयुसि, त हाणे छा कजे? तंहिं वक़्तु मूंखे ख़्यालु आयो त मां सिंध यूनिवर्सिटी वञा ऐं हुतां BS करे अचां सिंधी ॿोलीअ में, 4 साल जेकी डिग्री थींदी आहे BS सिंधी, उहा मां हुतां करे अचां। इहो मूं ख़्यालु हुयो। त उन वक़्तु मुंहिंजो हिकिड़ो सुठो दोस्त आहे, तव्हांखे ख़बर आहे, सैद अहमद अली शाह। उहो ऐं मां हिकिड़े किथे गॾिजी वेठासीं, उन सां मां इहा ॻाल्हि शेयर कई। उनजो ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, तव्हांखे करणु खपे। ऐं ईअं ई असां जेको आहे हिन प्रोसेस में लॻी वियासीं ऐं सिंध यूनिवर्सिटी जो मां जेको आहे पको फ़ैसिलो करे छॾियो। हाणे सिंध यूनिवर्सिटी वञिणो आहे ऐं 4 सालनि जी BS करे मोटी अचिणो आहे। इन विच में वरी असांजी इन ॻाल्हियुनि ते गुफ़्तगू थींदी रहंदी हुई, प्रोसेस बि हले पियो। इन विच में असां वरी हिकु दफ़ो इन ॻाल्हि ते नज़रसानी कईसीं त असांजो फ़ैसिलो सही आहे या ग़लति आहे या छा आहे। उन विच में असां ॿई इन नतीजे ते पहुता हुआसीं त सिंधी सब्जेक्ट में त मूंखे दस्तरस अॻु में हुई, मूंखे प्रियर नॉलेज जी मां ॿुधाई अॻु वाटि हासिलु कयल नंढे इलाइक़ो जी, उहा जॾहिं हुई त हुन मूंखे इहा सलाह ॾिनी ऐं ॿिनि दोस्तनि खे सलाह ॾिनी त तव्हां सिंधी अदब में वञी करे BS करण खां बहितर आहे तव्हां इनखे प्राइवेट शिकिल ॾियो, माना कंहिं कॉलेज मां प्राइवेट साइड तां या MA सिंधी मुकमल कयो ऐं साॻे वक़्त ते तव्हां ॿी का रेगुलर डिग्री करे वठो। ऐं पोइ इन जे करे मां छा कयो त हिक ई वक़्त ते 2019-20 में MA सिंधी कई प्राइवेट साइड शाहबूद यूनिवर्सिटी जे कैंपस डिग्री कॉलेज मां, ऐं साॻे वक़्त ते मां B.Ed ऑनर्स कई जेकी रेगुलर डिग्री आहे 2020 वारी बैच में। इहे ॿई जेके डिग्रियूं मुंहिंजी थी वियूं। हिकिड़े पासे ईअं थियो त मुंहिंजी MA सिंधी मुकमल थी वई, ॿिए पासे मूंखे इहो फ़ाइदो पियो त मुंहिंजी रेगुलर डिग्री 4 साल थी वई। रेगुलर डिग्री सां मूंखे इहो फ़ाइदो पियो त कॉलेज जे माहौल में मां मुकमल जेको आहे सो ईअं रिली मिली वियुसि, रोज़ाना जी बेस ते क्लास मिलिया, उते स्टेज मिली, डाइस मिली, ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो, नवां आइडियाज़ मिलिया, नवां माण्हू मिलिया, उन्हनि सां जेको आहे सो उथणु वेहणु थियो, उन्हनि जे ख़्यालनि खां वाक़ुफ़ु थियासीं, कुझु पंहिंजियूं ॻाल्हियूं ॿुधायूंसीं त कॉन्फिडेंस डेवलप थियो। इहे सभु शयूं उते थी वियूं ऐं होॾां मुंहिंजी जेको आहे MA सिंधी कॉलेज साइड जेको आहे उहा मुकमल थी वई। इहो मूंखे फ़ाइदो पियो। हिते मां तव्हांखे इहा बि हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां जेकी यादगिरी जे तौर ते शेयर कयां त जंहिं ॾींहुं मां MA सिंधी में दाख़िला वठी रहियो हुउसि ऐं मां जॾहिं उन दोस्त सां गॾिजी करे उन इदारे में वियासीं MA सिंधी दाख़िला जे लाइ, उते ख़बर पई त अॼु लास्ट डे आहे MA सिंधी जो एडमिशन जो लास्ट डे हुयो। पोइ हाणे हुन वक़्त ते जेको आहे सो मां पंहिंजे वाल सां कॉन्टेक्ट कयो, तव्हां किथे आहियो, मूंखे फीस जा पैसा खपनि जो मां हिते एडमिशन वठां। उनजो मां पंहिंजे ऑफिस में वेठो आहियां, तव्हां उते ऑफिस में अचो। उहो दोस्त मां हुन ऑफिस में वियासीं मुंहिंजे वालिद जी में, उते वेठो, मूंखां पुछी छा मसइलो आहे, छो आया आहियो, ॿुधायो। मां ॿुधायोमांसि त मां डिग्री कॉलेज मां जेको आहे सो कैंपस तौर ते शाहबूद यूनिवर्सिटी मां MA सिंधी थो कयां ऐं हुनजे लाइ जेको आहे सो मूंखे फीस खपे। ठीकु आहे। उन ते ॿियो दोस्त मुंहिंजे अबू सां सेम ऑफिस में कमु कंदो हो, ऑफिस में उन खां पुछियो त साईं तव्हांजो नालो छा थो चए? अबू चयोसि त साईं तव्हां पाण पुछियोसि छा थो चए। त मां हुनखे ॿुधायो त साईं मां हीअ ॻाल्हि थो चवां त अॼु मुंहिंजो हीअं आहे, मां हिन शइ में जेको आहे सो दाख़िला थो वठां ऐं हीअं करणु वञा थो। उन मूंखे यकीन कयो, इहे लफ़्ज़ चया जेके मां अॼु बि यादि आहिनि, तक़रीबन हाणे हिन ॻाल्हि खे 7 साल थी विया हूंदा, 6-7 साल थी विया आहिनि। उन मूंखे इहो चयो त MA सिंधी करणु तव्हांजी ज़िंदगी जो ग़लति तरीन फ़ैसिलो हूंदो। उन मूंखे इहो चयो त जॾहिं तव्हां MA सिंधी करे वेंदव इन खां बाद तव्हांखे कोई बि इन जो रिवार्ड न मिलंदो ऐं तव्हांजी जेकी ज़िंदगी आहे उहा इन फ़ोटो कॉपी कराइण में मुकमल थी वेंदी। उन लफ़्ज़ चया। तंहिं ते जेको मुंहिंजो दोस्त मूंसां साण हो उनखे ईअं चयो हुयो त सर जेकॾहिं तव्हां जहिड़ा तव्हां हुनखे टोक में चयो, छो हुनजी तंज़ हुई त असांजे दोस्त बि हुनखे अहिड़े अंदाज़ में जवाबु ॾिनो। हुन ई चयोसि जेकॾहिं तव्हां कंहिं बि डिग्री जे ज़रिए 17 ग्रेड जी नौकिरी माणे सघो था त असांजो दोस्त महिताब छो थो माणे सघे। इहा जेकी मोटिवेशन हुई ऐं ईअं ई मुंहिंजे वालिद खे मां शाबाश ॾींदो आहियां या उनखे मां दाद ॾींदो आहियां त उन बि उन दोस्त जी ॻाल्हि न ॿुधी ऐं मूंखे चयईं त तव्हां फ्री वेल आहे, जेको तव्हां करणु चाहियो था उहो तव्हां वञी कयो। ईअं मां जेको आहे मुंहिंजी बि दाख़िला थी वई। ईअं ई वालदीन हुजनि सपोर्ट कनि ॿारनि जी त अञा छा। हा, ऐं जेकी उहा ॻाल्हि की दोस्तनि जी त उन वक़्तु जेकी मां तयारी कंदो हुउसि पंहिंजो ताक़त त उहो उन हिसे में हुई। त B.Ed ऑनर्स जेकी असां प्रेज़ेंटेशन ॾींदा हुआसीं, असां क्लास वर्क कंदा हुआसीं, असां जेके सेमिनार्स कंदा हुआसीं या डिफरेंट प्रोग्राम कंदा हुआसीं, उन बेस सां उनजी तयारी कंदा हुआसीं। हीअ जेकी तयारी आहे उहा पंहिंजी पाण कई आहे। माशाल्लाह ॾाढी तव्हां महिनत कई आहे ऐं असां एप्रिशिएट कयूं था तव्हांखे। ऐं नौजवान बि ॿुधंदा हूंदा त तव्हां मां कुझु सिखियो हूंदनि त महिनत जेकी आहे सो राय न वेंदी आहे कंहिंजी बि, तव्हांजी त राय वई न। सो अचूं था, तव्हां आर्टिकल्स बि लिखंदा आहियो अख़बारनि में, सो इहो कीअं लिखण जो इंट्रस्ट कीअं आयो ऐं ॿिया तव्हां कहिड़ा बुक्स पढ़ंदा आहियो सिंधी लिटरेचर सिंधी अदब जा,
इहो थोरो ॿुधायो आहे। हा कॾहिं कॾहिं ऐं तव्हांजो हिकिड़ो ॿियो तव्हांखे कट थो कयां, हिकिड़ो ॿियो हिन में इन थो कयां, तव्हांजा जेके फेवरेट जेके शाइर आहिनि या राइटर्स आहिनि जेके तव्हां पढ़ंदा आहियो ॿुधंदा आहियो, सो उहो बि ॿुधायो। अच्छा हाणे लिखणु तॾहिं लिखंदो माण्हू तॾहिं आहे जॾहिं पढ़ंदो आहे, चवंदा आहिनि। ऐं जीअं चवंदा आहिनि त इनपुट ऐं आउटपुट वारो प्रोसेस आहे। तव्हां इनपुट ॾींदव आउटपुट मिलंदी। त सुठे लिखण जे लाइ सुठो पढ़णु ज़रूरी आहे। त मूंसां बि कुझु ईअं थियो, जॾहिं असां पढ़णु लॻासीं जॾहिं तव्हां इंसानु पढ़ंदो आहे त उनजे ज़हन में ख़्यालनि जी दुनिया वसी थी वेंदी आहे। उन दिमाग़ में नवां नवां ख़्याल ईंदा आहिनि, नयूं नयूं ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि। मुख़्तलिफ़ माण्हुनि जा ख़्याल जॾहिं जनम वठंदा आहिनि त उन्हनि खे वरी इंसानु नई शिकिल ॾींदो आहे। ईअं ई हाणे जेके मुंहिंजी घर में जेके मूंखे किताब मिलिया नंढपण में, उहे त मिलिया ई मिलिया। पर 2014 में शायदि जॾहिं मां मैट्रिक जो इम्तिहान अञा पास कयो हुयो, उन वक़्तु मुंहिंजे दिलि में हिकिड़ो ख़्यालु आयो त छो न जेको आहे सो हिकिड़े बुक स्टोर ते वञिजे, किताब घर ते वञिजे ऐं उतो पंहिंजी पसंदि जा नवां किताब वठिजनि। घर में साॻिया किताब पिया हूंदा, सालनि खां वठी ॾिसंदा हुआसीं ऐं हुन में कोई बि वाधारो न थींदो। मुंहिंजे ज़हन में वेठे वेठे ख़्यालु आयो त भई छो न जेको आहे सो नवां ई जेके किताब आहिनि उहे ॾिसी अचां ऐं वठी अचां। त ईअं ई जेको आहे इन ई ख़्याल सां गॾु मां पंहिंजे घर मां पंहिंजी साइकिल कढी, उन साइकिल हूंदी हुई कॉलेज लाइफ लाइ, पोइ मां साइकिल कढी करे ऐं रवानो थी वियुसि लाड़काणे जे बंद रोड खां। बंद रोड खां घुमंदे घुमंदे मूंखे हिकिड़ो बुक स्टोर नज़र अची वियो। उते मां ॾिठुमि त किताब पिया आहिनि ऐं मां लही वियुसि उन किताब जेको आहे सो उतां। ऐं 2014-15 में इहो पहिरियों किताबु हुयो जेको मां पंहिंजे खीसे जे ख़र्चे जे पैसनि मां ख़रीद कयो। ऐं उन किताब जो नालो जेको आहे हुयो मज़लूम क़ौम जो मुस्तक़बिल। जाम साकी जे इंटरव्यू ते मुश्तमिल हो। ज़िंदगी जो मुंहिंजो पहिरियों किताबु हो जेको मूं ख़रीद कयो। ऐं इन ई दौर में इन किताब पढ़ण जे दौरान ई मां रोज़ाना जी बुनियाद ते डायरी लिखंदो हुउसि। अच्छा। डेली डायरी जी थींदी आहे, अॼु मां उथियुसि, अॼु मां हीअं कयो, अॼु मां हीअं कयो, अॼु मां हीअ खाधो, अॼु मां हिन दोस्तनि सां मिलियुसि, अॼु मुंहिंजे दिमाग़ में हीअ ख़्यालु आयो, अॼु मां हेॾां घुमी फिरी आयुसि, अॼु मां हीअ पढ़ियुसि। इन क़िस्म जी मां डायरी लिखंदो हुउसि। त मुंहिंजी लिखण जी जेकी शुरूआति आहे उहा इन तरह सां थी। डेली डायरी जेकी आहे, मां उथो सुबुह खां उथियो, राति ताईं छा कयईं, हिन विच में जेके ॻाल्हियूं हुयूं उहो मां लिखंदो हुउसि। ईअं मुंहिंजी लिखण जी शुरूआति थी। ऐं मुंहिंजे जेको अख़बारनि में जेके आर्टिकल्स आया इहे बि इन दौर में मां लिखिया जॾहिं 2015 में आदमशुमारी जो मसइलो हुयो। आदमशुमारी थी हुई त पहिरियों आर्टिकल मां लिखियो हुयो 2015 में, 15 में शायदि, हा 15 में ई। ऐं उहो मूं माणे हुयो कावश वारनि खे, पर उन्हनि न छापियो। त उते उन वक़्तु मूंखे मायूसी थी ॾाढी, त माना मुंहिंजी लिखणी एॾी सुठी न आहे या अहिड़ो कुझु न आहे जो हुननि न छापी आहे। पोइ मूंखे अॻिते ख़बर पई त उन्हनि जा जेके सिलेक्ट थियल राइटर आहिनि उनखे उहे जॻह ॾींदा आहिनि। पर अॻिते मूंखे ख़बर पई त इन स्टेज ते पहुचण लाइ घणो कुझु खपंदो आहे। ऐं पोइ मां वरी पासो वरितो नंढी नंढी अख़बारनि जो। कागज़ खे छॾे करे जेके ॿियूं अख़बारियूं आहिनि उन्हनि में मां लिखणु शुरू कयो। असांजे लाड़कनि जी उन वक़्तु मशहूरु अख़बार हुई फास्ट टाइम्स। उन वक़्तु हुन में ईअं हूंदो हो त फेसबुक जे ज़रिए उहे हिकिड़ी लॻाईंदा त लाड़काणे जो फलाणो मसइलो आहे, मिसाल जे तौर ते ट्रैफ़िक जो मसइलो, तव्हांजी नज़र में इहो कीअं हल थी सघे त कमेंट कयो। पोइ नंढियूं नंढियूं उहे कमेंटूं ॾींदा हुआसीं ऐं उहे वरी पंहिंजे अख़बार में छापींदा। इहो सिलसिलो लिखण जो ईअं बि वधियो। उन खां बाद मां कावश जे हाइड पार्क में नंढा नंढा ख़त लिखिबा आहिनि उहे लिखणु शुरू कया। इन खां पोइ 2017 में वरी ॿियूं अख़बारूं, इरादो अख़बार आहे, बेनज़ीर टाइम्स आई बाद में, ऐं ॿियूं अख़बारूं उन्हनि में लिखणु शुरू कयो। 2018 में मां जॾहिं कोशिश अख़बार में पाणी जे मसइले ते, शायदि कालाबाग डैम जे मसइले ते हिकिड़ो आर्टिकल लिखियो, उहो उन में पब्लिश थियो। उन खां बाद 2018 खां वठी 2023 ताईं या अरसे ताईं जेके मूं मज़मून लिखिया आहिनि सभु जेको आहे सो कोशिश में लिखिया आहिनि। माशाल्लाह। ऐं ॿियो हिन में ॿियो बि सुवाल में हिकु शइ हेॾी हुई त तव्हांजा फेवरेट जेके राइटर्स आहिनि, कहिड़ा किताब तव्हां पसंदि कंदा आहियो या कहिड़ा जेके शाइरी तव्हांखे पसंदि आहे? इहो कोशिशि करे मां सुठनि राइटरनि जी चूंड करणु चाहींदो आहियां। जेके मूंखे शाइरी में जेके वणंदा आहिनि, शाबती बिटाई सॼी सिंध जे मशहूरु शाइर आहे, शाइरनि जो सरताज आहे, उनखे ॾाढो शौक़ सां पढ़ंदो आहियां। ऐं शाइरी जी ॻाल्हि कजे त शेख अयाज़ मुंहिंजो तमामु घणो फेवरेट शाइर आहे। ऐं उनखां पोइ उस्ताद बुखारी आहे, राशिद मोराई आहे, सरकत सिंधी आहे, हलीम बाग़ी आहे, अमन सोलंकी आहे, सारी सुमरो, तमामु वॾी लिस्ट आहे। उन में किथां किथां पढ़ण जो मूंखे मिलंदो आहे। वफ़ा नाथन शाही आहे, ई शाइर मूंखे वणंदा आहिनि। पर जॾहिं नसर जी ॻाल्हि कयूं, नसर में बि मूंखे शेख अयाज़ जो नसर ॾाढो पसंदि आहे। अब्दुल वाहिद आरिसर जो जेको नसर आहे उहो पसंदि आहे। यूसुफ शाही जा किताब ॾाढा मूंखे वणंदा आहिनि। डॉक्टर अब्दुल गफूर मेमण हुजे, रसूल मेमण हुजे, खोड़ नाला आहिनि। नावलनि जी जेके ॻाल्हि कयूं त असांजे सिराज साहिबु आहे, आगा सलीम आहे, उस्मान देपलाई आहे, बहरहाल घणा लिस्ट आहे हिकिड़ी पसंदीदा जेके मुंहिंजा आहिनि। अॼुकल्ह कहिड़ा शाइरी पढ़ो बुक्स था पढ़ो? अॼुकल्ह मुंहिंजे ख़्याल में 2 सालनि खां मुंहिंजो ध्यानु जेको आहे उहो आत्मकथाउनि ते ॾाढो आहे।
ॿिनि सालनि खां जेकी आत्मकथाऊं मूंखे ॾाढो अट्रैक्ट कयो आहे। मुख़्तलिफ़ माण्हुनि जूं ऑटोबायोग्राफीज़ या बायोग्राफीज़ हथु करणु ऐं उन्हनि खे पढ़णु, उन्हनि जी ज़िंदगी खे सम्झणु मुंहिंजो हाणे ख़ासि मशग़ूलु आहे। ऐं ताज़ो मूं हाणे खोड़ आत्मकथाऊं पढ़ियूं आहिनि, जंहिंमें लाड़काने जो हरी दिलगीर आहे, मोहन कल्पना आहे, खोड़ नाला आहिनि। ऐं ताज़ो असांजी आई आहे असांजे बदरबड़ी साहिब जी आत्मकथा, उहा हींअर पढ़ां थो मां ॿियो। सही। अच्छा, हिन महिल नाज़रीन बि ॾिसनि था, तव्हां माशाल्लाह शाइरी बि पढ़ंदा आहियो, हेॾा बुक्स सिंधी ख़ासि करे अदब पढ़ंदा आहियो। कुझु जेकॾहिं शाइरी थी वञे या कुझु अहिड़ो कुझु जेको तव्हांखे पसंदि आहे या जेको हिन महिल यादि अथव ॿुधाइणु चाहियो त ॿुधाए सघो था। खोड़ शाइरियूं आहिनि जेको तव्हांखे ॿुधायो त हींअर मुंहिंजे ज़हन में अचे थी शाइरी हिन जी। असांजी साईंदाद शान शाइर आहे, मशहूरु ताज़ो वफ़ात करे 2 साल पहिरियों। किथां जो? साईंदाद उमरकोट साइड जो आहे, कंहिं शहर जो आहे। ताज़ो वफ़ात करे 2 साल थींदासीं अढाई। उन शाइरी हिकिड़ो कुझु ॾींहं पहिरियों मुंहिंजी नज़र में गुज़री त कंहिं हथ हिलाया त ॻोढ़ा ॻड़ी पिया, कंहिं हथ हिलाया त ॻोढ़ा ॻड़ी पिया, अभी यादि आया त ॻोढ़ा ॻड़ी पिया। हथ हिलाया त कंहिं हथ हिलाया त ॻोढ़ा ॻड़ी पिया, ॻोढ़ा ॻड़ी पिया। हा, हथ हिलाया त ॻोढ़ा ॻड़ी पिया, अभी यादि आया त ॻोढ़ा ॻड़ी पिया। चिटी चांदनीअ में परे ई परे खां, चिटी चांदनीअ में परे ई परे खां ॾिठा मूं बसाया, यानी पाछा ॿ पाछा। चिटी चांदनीअ में परे ई परे खां ॾिठा मूं बसाया त ॻोढ़ा ॻड़ी पिया। खणी आई बरसाति यादूं अवां जूं, खिवण रंग लाया त ॻोढ़ा ॻड़ी पिया। खतनि जे त बदिले जॾहिं मूं अवां ॾे, खतनि जे बदिले जॾहिं मूं अवां ॾे, कबूतर उॾारिया त ॻोढ़ा ॻड़ी पिया। तमामु सुठी शाइरियूं आहिनि, खोड़ आहिनि। हाणे वॾो सेंसिटिव शाइर, उनजे अलावा ॿियो कोई शाइर लतीफ़ जी का शाइरी ॿुधायो? शाइर लतीफ़ जा खोड़ शेर यादि आहिनि। हाणे मौज़ू जे लिहाज़ खां मशहूरु शेर अथसि त कातिब लिखे जीअं लायो लाम अलफ़सी, कातिब लिखे जीअं लायो लाम अलफ़सी, असीं सॼण तीअं रहियो आहे रूह में। हिनखे थोरो हाणे सम्झाइणी। हिन जी माना इहा आहे त जॾहिं कातिब जेको हूंदो आहे, कातिब चइबो आहे लिखंदड़ खे। सही आहे। कातिब जेको आहे लाम लिखे ऐं उन सां गॾु जेको अलफ़ लिखंदो आहे उन सां गॾाईंदो आहे। मिसाल जी ॻाल्हि, जेकॾहिं तव्हां लाम अलफ़ ला लिखंदव त लाम ऐं अलफ़ ॿिन्हिनि खे गॾाए छॾींदो, लाम सां अलफ़ जेको आहे गॾु हूंदो आहे। त भिटाई चवे थो त कातिब लिखे जीअं लायो लाम अलफ़सी, त कातिब लिखंदड़ तूं जीअं लाम सां अलफ़ गॾु लिखंदो आहे, असांजो जेको सॼण आहे उहो असांजे मन सां ईअं ई चुंबियो पियो आहे, ईअं ई गॾियल आहे। ॿियो त सियारे सियारात में घिड़े जा वसंदे मींहं, घिड़े जा वसंदे मींहं, घिड़े जा वसंदे मींहं सुणींदे आहे। सियारे सियारात में घिड़े जा वसंदे मींहं, हलो त पुछूं सुणीअ जा कर ॼाणे नीअं, जेके रातो ॾींहं मेहारी आहे मन में। खोड़ शाइर आहिनि। हा, त सियारो जेकॾहिं पास ॾे, ॿियो सिहरात हुजे माना ऊंदाही राति हुजे, हा 30 जी राति हुजे, सियारो हुजे, सिहरात हुजे, ऐं जा वरी पोइ घिड़े वसंदे मींहं, यानी सुहिणी जी ॻाल्हि आहे त सुहिणी जेको आहे सो सियारे जी राति आहे, ऊंदाही राति आहे, उन विच में जेको आहे सो घिड़े थी। सियारे सिहरात में घिड़े जा वसंदे मींहं, हाणे घिड़े थी दरिया में, मींहं बि वसे थो, राति बि ऊंदाही आहे। हलो त पुछूं सुहिणी जा कर ॼाणे ॾींहं, भिटाई चए थो अचो त हली न सुहिणी खां पुछूं। हलो, सियारे सिहरात में घिड़े जा वसंदे मींहं, हलो त पुछूं सुहिणीअ जा कर ॼाणे नीअं, अचो त हिन सुहिणी खां पुछूं जेका नीअं यानी इश्क करे ॼाणे थी, जेके रातो ॾींहं आहे मेहारी मन में। इन सुहिणी खां पुछूं जेके सॼो ॾींहुं ऐं राति जेको मन में आहे, महबूब आहे या यादि आहे, उहो मेहारी आहे। इन खां पुछूं त इश्क छा थींदो आहे। खोड़ शाइरियूं आहिनि। वॾी ॾुखी सिंधी आहे शायदि। ॾुखी न आहे, असांजो हुन सां कनेक्शन न आहे, राब्तो न आहे, हिन जेके ॾुखी लॻे। अच्छा, ॿियो इहो सुवालु आहे, तव्हां गवर्नमेंट जॉब हाणे वरिती आहे, जेकी नंढी उमिरि में आहे, सब्जेक्ट स्प्लेश 17 ग्रेड आहे, माना जेको सरकारी ठपो लॻी थो वञे, पोइ ईअं तव्हां ईअं ज़िंदगी में कुझु ईअं फ़र्क़ु महसूसु थियो आहे हिन जॉब खां पोइ? चेंजिंग थी आहे या हूअं ई आहे? ज़िंदगी त साॻी आहे, माण्हू साॻिया आहिनि, सभु साल असां रोल में आहे त असांजो जेको समाज आहे, सोसाइटी आहे, उन में अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त माण्हुनि जी जेकी परख आहे, इज़त जो जेको मयार आहे, रेस्पेक्ट ॾियण जो या कंहिंजे सुठे हुजण जो ख़राबु हुजण जो जेको मापो आहे या पैरामीटर आहे, उहो हूंदो आहे उनजी दौलत या उनजो उहिदो। लेकिन ईअं फ़ाइदो फ़र्क़ु हूंदो, ईअं थींदो आहे दोस्तनि में, मिटनि माइटनि में, पाड़े वारनि में, ॻोठ वारनि में, त जॉब जे लिहाज़ खां या तव्हांजो फाइनेंशियल स्टेटस मथे थो थी वञे, तव्हांजी ज़िंदगी में माण्हू तव्हांखे ॿी नज़र ॾिसंदा आहिनि। पर ज़ाती तौर ते मुंहिंजी नज़र में को ख़ासि फ़र्क़ु कोन्हे, मां पाण खे जीअं अॻु सम्झंदो हुउसि तीअं सम्झंदो आहियां।
मतिलबु हिकिड़ो तव्हां फाइनेंशियली तव्हां स्टेबल थी विया आहियो। हा हूअं बि स्टेबल आहे, पर हाणे इहो आहे त पाण माण्हू पंहिंजे पेरनि ते हिकु प्रोफेशनल लाइफ जेकी आहे उहा स्टार्ट थी आहे, इहो आहे। पर हाणे मां माण्हू जे जेको आहे इज़त जे मामले में, इन मामले में पैसे खे या उहिदे खे ॾींहं में ज़रूरु कोन ॾींदो आहियां। सही। रिलेशन में थोरो फ़र्क़ु आयो आहे, मां तव्हांजे जेके भरिसां जेके रिलेशन आहिनि या रिलेटिव आहिनि उन में कुझु चेंजिंग आई आहे? थी सघे थो, ज़रूरु फ़र्क़ु थिए थो, पर अहिड़ो फ़र्क़ु आयो आहे? ख़ातिर खां अहिड़ो को ख़ासि न, थोरो मतिलबु थोरो थी फ़र्क़ु सघे थिए। थो। चलो जनरल क्वेश्चन ते अचूं था त सोशल मीडिया जो दौरु आहे। पहिरियां अख़बार हूंदी ऐं टीवी हूंदी, हाणे जेको आहे सोशल मीडिया आहे। इवन न्यूज़ चैनल्स टीवी सॼी यूट्यूब पेज जा मूंखे सोशल मीडिया जो जेके ख़ासियतूं ऐं उन जूं जेके नुक़सानात ऐं उन जा जेके फ़ाइदा आहिनि उहे पंहिंजी नज़र में जेके तव्हांखे लॻे थो उहे तव्हां ॿुधायो, नुक़सानात ऐं फ़ाइदा कहिड़ा कहिड़ा? हाणे अख़बार बि तव्हां ॻाल्हि लॻे अख़बार अॻे हूंदी, अख़बार हाणे बि आहिनि, हाणे माण्हू हाणे बि घणो प्राइमरी पहिरियां उहो ई हूंदो हुयो। हाणे टीवी चैनल्स अची विया, पोइ न्यूज़ चैनल्स हाणे आहे सोशल मीडिया। जीअं चयो वेंदो आहे त हर शइ जा ॿ पासा हूंदा आहिनि, हिकिड़ो पॉज़िटिव आहे हाकारी ऐं ॿियो हूंदो आहे नेगेटिव यानी नाकारी। ईअं सोशल मीडिया जा सभिनी शयुनि जा हाकारी नाकारी असर आहिनि। हाणे उहो असांजी जनरेशन ते ऐं असां ते पाण ते आहे त उन शइ मां फ़ाइदो था वठूं या नुक़सान था वठूं। सोशल मीडिया तमामु घणा फ़ाइदा आहिनि। जीअं हिकु वक़्तु तव्हांखे सॼी दुनिया जूं ख़बरूं, चारूं हालात, कशीदगियूं, जंगनि जे बारे में हर हवाले खां तव्हांखे मवाद मुहैया करे थो, त इहो हिकिड़ो उनजो पॉज़िटिव जेको आहे फ़ाइदो आहे। त तव्हां उनखे कंहिं बि वक़्त ते आन अची करे हज़ारे किलोमीटर परे वेठल माण्हू जी ख़बरूं तव्हां मिंटनि झलक पल में तव्हां ॾिसी सघो था। साॻे वक़्तु नुक़सानु इहो आहे त जॾहिं तव्हां उनजो हद खां वधीक इस्तेमालु था कयो। जीअं चयो वेंदो आहे त जेकॾहिं ज़ाइके वारी शइ वठिजे लूण जी त भाॼी में मज़ो कंदो आहे, जेकॾहिं तव्हां उन ज़ाइके खां वधीक उन में जॾहिं विझंदव त उहो जेको आहे उन में कमु जेको आहे ख़राबु थी वेंदो या ज़ाइको कोड़ी थी वेंदी। साॻी तव्हां इन सां अप्लाई करे सघो था। त असां सोशल मीडिया मां जेकॾहिं कम जी ॻाल्हि वठूं था त असांजे लाइ पॉज़िटिव आहे। पर जेकॾहिं असां सभु शयूं छॾे करे पंहिंजे माहौल खे, इर्द गिर्द खे, असांजे समाज में छा थो हले, भरिसां छा थो थिए, पंहिंजे घर जे जेके ॿिए कमरे में छा थो थिए, ओड़े पाड़े में जेको ख़ुशी गमी छा थो थिए, उनखे सभिनी खे छॾे करे सॼो ॾींहुं सोशल मीडिया ते असां वेही रहूं त इहो हुनजो नेगेटिव जेको आहे पासो आहे। ऐं असांजा घणा नौजवान हिन में जेको आहे हिसो वठनि था या हिन में शामिलु थी रहिया आहिनि। अच्छा, तव्हां जस्ट ख़ासियतूं ॿुधायूं त जेकी बि ख़बर आहे उहा तव्हां जल्दी हासिलु करे था, बसि इहा ई ख़ासियत आहे सोशल मीडिया जी। सोशल मीडिया खोड़ ख़ासियत हो, सही ॻाल्हि तव्हां ॿ टे ॿुधायो था। हा ॿुधाए सघिजे थो। जस्ट लॻे थो न्यूज़ पढ़ंदा आहियो। न न्यूज़ न, उहो तव्हां सही ॻाल्हि हाणे तव्हां सोशल मीडिया जे ज़रिए तव्हां पंहिंजो कॉन्टेक्ट जेको आहे पंहिंजी स्किल्स जेके आहिनि तव्हां पेश करे सघो था। खोड़ तव्हांजो पेज बि आहे आरिजा फेरो जो, उहो तव्हां हलाईंदा आहियो? हा इहो ई मिसाल आहे न। सही ॻाल्हि तव्हां पंहिंजो आर्ट या पंहिंजूं ॻाल्हियूं तव्हां शेयर करे सघो था। मिसाल जे तौर ते सोशल मीडिया जे ज़रिए हिकिड़ो को टिकटॉक जे ज़रिए उहो नौजवान कंहिंजी ड्राइंग सुठी आहे त उहो ड्राइंग करे सघे थो, उहो सुठो टीचर आहे त उहो सुठो टीच करे सघे थो, यूट्यूब जे ज़रिए, फेसबुक जे ज़रिए सुठो पेज हलाए सघे थो, पंहिंजी इंफॉर्मेशन पहुचाए सघे थो, पंहिंजो कंटेंट बि सोशल मीडिया ते सघे थो। इहे हिनजा पॉज़िटिव असर आहिनि न। इहो पॉज़िटिव आहे, छो जो पहिरियां त टीवी ते माण्हू वॾो ॾुखियो हूंदो हो पंहिंजी शइ पुॼाइण सिंगर खे। हाणे यूट्यूब ऐं फेसबुक अची वियो आहे त उहो पंहिंजो सॉन्ग उते रखी सघे थो, डायरेक्ट हिकिड़ो थी वियो आहे। भली तव्हांजे लिखण जी सूरत में हुजे, ॻाइण जी सूरत में हुजे, डांस जी सूरत में हुजे, कहिड़ी बि आर्ट फॉर्म तव्हांखे ठाहिण जी, ब्लॉग ठाहिण जी जेकॾहिं तव्हां वटि क़ाबिलियत आहे तव्हांजे लाइ सोशल मीडिया सुठो प्लेटफॉर्म थी सघे थो। बनस्बत हिन जो तव्हां जेके वॾा चैनल आहिनि उन्हनि जा नखरा खणो, उन्हनि जे जेको आहे दरनि ते जेको आहे घुमंदा वरिता नौजवान। हाणे ईअं न आहे। हाणे तव्हां ॾिठो हूंदो ताज़ो त टिकटॉक जी दुनिया, यूट्यूब जी दुनिया एॾी तेज़ थी वई आहे जो मुख़्तलिफ़ चैनलनि वारा इन टिकटॉकर्स खे ऐं यूट्यूबर्स खे पाण वटि जेको इनवाइट था कनि। अॻे ईअं हूंदो त उहो लाइन में बीठा हूंदा दर ते, उन्हनि खे जेको आहे ॾेखारियो वेंदो ऐं उनखे एक्सेप्ट न कयो वेंदो। ऐं हाणे जेके उहे चैनल आहिनि उन्हनि खे प्रोग्राम ऑफर था कनि। इहो मुंहिंजे ख़्याल में सोशल मीडिया जो कमाल आहे। ऐं ख़ासियतूं तव्हां ॿुधायूं ऐं ज़ाहिरी ॻाल्हि हिन में वरी कुझु कमियूं बि सोशल मीडिया में आहिनि, कुझु नेगेटिव पॉइंट्स बि आहिनि, डिसएडवांटेज बि आहिनि, उहे कहिड़ियूं हूंदा? मिसाल खे ॾिसो त कुझु माण्हू आहिनि जिन जी सॼी जेको आहे रूटीन आहे उहा सोशल मीडिया ते आहे। स्नैपचैट जे ज़रिए वेंदा, जॾहिं KFC त उहो त स्नैप रखंदा, जॾहिं मोटर बाइक ते वेंदा या मोटर कार ते वेंदा त रस्ते जूं स्नैप्स मोकिलींदा। उन लम्हे में उहे छा कंदा आहिनि, जेके पंहिंजे इर्द गिर्द जेकी इंजॉयमेंट आहे उन खां महिरूम थी वेंदा आहिनि। मिसाल जी ॻाल्हि, हिकिड़ो जेकॾहिं को ॿारु हुजे घर में ऐं उहो पंहिंजे पीउ सां, माउ सां, भाउ सां, भेण सां या कंहिं रिलेटिव सां
वक़्तु न गुज़ारे ऐं उहो वक़्तु कंहिं धारे माण्हू सां चैटिंग में मसो जेको आहे गुज़ारे, मुंहिंजे खे ॾिस इन खां वधीक थी सघे थो। त तव्हां पंहिंजे जेके रिश्ता आहिनि उन्हनि खे टाइम न ॾेई सघो, उन्हनि सां वक़्तु न गुज़ारे सघो, ऐं सवे मेल परते वेठल अनजान माण्हू सां तव्हां वेठा कचहरी कयो, इहो डिसएडवांटेज आहे। ऐं सिहत जे हवाले खां बि खोड़ माण्हू लेज़ी थी था वञनि सोशल मीडिया ते वेही करे लैपटॉप ते। हिकिड़ो हिनखे उन्हनि खे जल्दी हिकिड़ी मज़ो थो मिले, हिनखे चइबो आहे डोपामिन, हिकिड़ो वर्ड आहे, उहो तव्हांखे ख़ुशी पैदा कंदो आहे। सो हिननि खे जल्दी ख़ुशी थी मिली वञे, पर जेको उहा पोइ वरी लेज़ी करे थी माण्हू खे जल्दी मेंटेन। इहो आहे सोशल मीडिया खे माण्हू घटि इस्तेमालु करे, पंहिंजे फैमिली रिलेशन सां ज़रूरत आहे इस्तेमालु करे, छो जो उन्हनि सां ॻाल्हाइण सां जेको तव्हांजो ज़हनी सुकून मिलंदो न, उहो तव्हां सोशल मीडिया ते न मिलंदो, उन ते तव्हां लेज़ी थींदो। सही आहे, सुठी ॻाल्हि आहे। अच्छा, तव्हां ज़ाहिर आहे अख़बार में लिखो था, क्रिटिक बि आहियो, पंहिंजा मौक़िफ़ बि पेश कंदा आहियो। करंट अफेयर्स में जेको इस्लामाबाद में वाक़ियो थियो आहे, ही सना यूसुफ टिकटॉकर आहे, कोई इस्लामाबाद प्रोविंस आहे असांजो, हुन में को हुन में हुनखे कोई टारगेट कोई क़तल करे वियो उन्हनि खे हिन सां पिस्तौल सां या हिन सां के वेपन सां। सो इन जे बारे में तव्हांजो छा आहे मौक़िफ़? छो जो कुझु इलाही कुझु सोशल मीडिया ते मां कॉमेंट पढ़िया आहिनि, माण्हुनि जी हिकिड़ो सोच ॿुधायां थो तव्हांखे। त हिकिड़ा त फैमिली वारा ज़ाहिरी ॻाल्हि उन्हनि ते हिकिड़ी वॾी हिकिड़ी गुज़रंदी हूंदी जॾहिं औलाद हिकिड़ी हली हूंदी आहे, ऐं फैमिलीअ जे साम्हूं अची करे घर में हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। सो उहे इन्वेस्टिगेशन में लॻा पिया आहिनि, पुलिस केस हले थो, हे त छो थियो, छाजे करे थियो, ऐं हुनखे सज़ा मिले, हुनखे ॻोल्हियो, शायदि पतो बि आहे हाणे, मां ॾिठो हुयो। हा, ऐं सोशल मीडिया ते वरी कुझु माण्हू कॉमेंट कनि था त बाबा ही टिकटॉकरनि खे ईअं ई थियणु घुरिजे, हुननि जी इहा ई हालति थियणु घुरिजे, ऐं हीअ ज़ाहिरी ॻाल्हि ख़राबु हूंदी तॾहिं कोई अची हिनखे, हिन जा ज़ाहिरी तालुकात अहिड़ा हूंदा तॾहिं माण्हू अची ऐं जेको आहे सो इहा शइ कंदा, इहो कनि था, हिननि खे ईअं ई थियणु घुरिजे। सो तव्हांजो छा आहे पंहिंजो मौक़िफ़? तव्हां बि इहो न्यूज़ ॾिसंदा हूंदव, सोशल मीडिया ते वायरल आहे, तव्हांजो माना पंहिंजो नज़रियो छा आहे? मुंहिंजो नज़रियो ज़ाहिरी तौर ते इहो आहे त हर इंसान खे पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे तरीक़ेकार मुताबिक़ गुज़ारण जो पूरो हक़ आहे। ऐं कंहिं बि इंसान खे असांजी मज़हबी तालीम में बि आहे, इख़लाक़ी तालीम में बि आहे त कंहिंजी बि ज़िंदगी खसणु बिना के सबब जे, जेसिताईं उहो तव्हांखे नथो ईज़ाए, तव्हांखे तकलीफ़ थो ॾे, मुंहिंजे ख़्याल में इहो जेको आहे ग़लति आहे। जेको सना यूसुफ सां जेको वाक़ियो थियो आहे, या कंहिं बि माण्हू सां जेकर अहिड़ो वाक़ियो थिए थो, त उहो मज़हबत जोॻो आहे ऐं न थियणु घुरिजे। ऐं मूंखे इहो ॿुधण में आयो त हुन जा कंहिं माण्हू हुनखे प्रपोज़ कयो या ईअं कुझु मामलो हुयो रिजेक्शन जे करे, त न ॿुधण जी माण्हुनि में जेको आहे सो जेको वसियत आहे या सथ आहे या जेको बर्दाश्त आहे उहो हुजणु खपे। हर माण्हू खे ॿिए माण्हुनि जी चूंड करण जो पूरो अख़्तियार आहे, ऐं उन ते डिपेंड आहे त उहो माण्हू हुन सां रहणु चाहे थो या नथो रहणु चाहे। इहा उनखे एतिरी घटि में घटि आज़ादी या ख़ुदि मुख़्तियारी हुजणु खपे, ऐं कंहिंखे बि हक़ु न हुजणु खपे त उहो कंहिंखे बि माण्हूअ खे, कंहिं बि इंसान खे, कंहिं बि जानवर खे उनजी मर्ज़ी खां सवाइ क़तल करे। मुंहिंजे ख़्याल में मज़मत जो कमु आहे। ऐं जेके माण्हुनि जा जेके कॉमेंट्स अचनि थियूं, माण्हुनि जी कमेंट्स असल में जॾहिं असां कंहिं बि शइ ते कमेंट कंदा आहियूं त पंहिंजे अकुल या पंहिंजे हालतुनि जे मूजिबि या पंहिंजे अक़ीदनि जी बुनियाद ते कंदा आहियूं। पंहिंजे अक़ीदे जे मूजिबि त बाबा मुंहिंजे मुताबिक़ हीअ शइ ग़लति आहे, हाणे उहा ग़लति आहे या न आहे उहो अलॻि मामिलो आहे। चयो वेंदो आहे त बाबा सच जा 3 क़िस्म आहिनि, हिकिड़ो उहो सच आहे जेको मुंहिंजी नज़र में सच आहे, ॿियो उहो सच आहे जेको हसीन जी नज़र में सच आहे, ऐं टे उहो सच आहे जेको वाक़ई सच आहे। त इंसान जेको शयुनि खे परखींदो आहे उहो पंहिंजे उन अकुल ऐं दिमाग़ जे मुताबिक़ परखींदो आहे, उनखे सच सम्झंदो आहे। हाणे हू जेके माण्हू उन ॻाल्हि ते कमेंट कनि था त उन्हनि मुताबिक़ इहो सही अमल आहे, उन मुताबिक़ सही अमल आहे। हाणे उनजी इहा तालीम, उनजी तरबियत ऐं उनजे मुताबिक़ तालीम इहा सही थी सघे थी। असां जेके इंसान आहियूं, असां जेके सम्झूं था इहो ग़लति अमल आहे, कंहिं बि माण्हू क़तल करणु वधीक कोई गुनाह नथो थी सघे। कुझु पॉडकास्टर आहिनि मशहूरु जेके हिन ते डिस्कस कंदा आहिनि, उहे चवनि था त असांजो जेकी सोसाइटी आहे न, हीअ ग़लती सभिनि जी आहे। जेको मर्दनि खे माना ईअं मथे करे ॾेखारे थी ऐं औरतुनि खे घटि करे ॾेखारे थी, त औरत बसि घर में हूंदी आहे, अंदरि हूंदी आहे, ढकियल हूंदी आहे। सो उहो बि हिकिड़ो एग्रेशन आहे। ॿियो, औरत न छो थी करे, हा उहो बि मर्द खे औरत न छो करे, ऐं औरत खे मां सोसाइटी में हिकिड़ो घटि हिकिड़ो सम्झियो वियो आहे। सो उनजे रिएक्शन जे करे ई जंहिंखे माना हिकिड़ो माहौल न आहे
सोसाइटी में माहौल न आहे, उनजो ज़हन हिकिड़ो न आहे ठहियलु, सो उनजे करे इहे शयूं थियनि थियूं। ऐं इहो त हिकिड़ो केस मशहूरु टिकटॉक ते त ज़ाहिर थिया, पर इलाही केसिस आहिनि जेके रिपोर्ट नथा थियनि ऐं ज़ुल्म थियनि था छोकिरियुनि सां। सो हिकिड़ी बराबरी हुजणु खपे। ऐं जेकी तव्हां ॻाल्हि कई इंसान खे त माना इहा आहे ई न त कंहिंखे कंहिंजी हयाती अलाह जे सिवा कोई नथो। इवन जेके वॾा वॾा मुजरम आहिनि उन्हनि खे बि जस्ट क़ैद कंदा आहिनि जेल में, उनखे कभी क़तलु न कंदा आहिनि। माना एतिरो हिकिड़ो ह्यूमन राइट्स अची वियो। हाणे त साईं सर अहमद शाह ॿुधायो त हिनखे जेल हिन जो नालो हटाए करे इलाही मुल्कनि में हिन जो करेक्शन सेंटर नालो अची वियो आहे। त इंसान खे करेक्ट करण लाइ हिकिड़ी शइ आहे, माना हिकिड़ो ह्यूमन राइट्स जे ख़िलाफ़ु आहे त मां जेल माना तव्हां क़ैद बि नथा करे सघो इंसान, आज़ादु जेको आहे सो जस्ट हुनखे सोसाइटी में नथा आणे सघो। हुन जो सोसाइटी में ईंदो त तकलीफ़ ॾींदो माण्हुनि खे, त हुनखे तव्हां एज़ अ करेक्शन सेल में तव्हां रखो था। इहे शयूं आहे। बहरहाल मुंहिंजी नज़र में इहो आहे त माण्हुनि खे एजुकेट करणु खपे, उन्हनि खे ॿुधाइणु खपे त छोकिरियुनि जा बि राइट्स आहिनि। सिर्फ़ु छोकिरो ई जेको आहे सो त मोबाइल इस्तेमालु नथो करे सघे या सोशल मीडिया इस्तेमालु, छोकिरी बि करे थी सघे, उनजी मर्ज़ी आहे। नथी करणु चाहे, पर्दो करणु थी चाहे, उनजी मर्ज़ी आहे। जेकर हलाइणु थी चाहे त ॿिन्ही खे राइट्स आहिनि, कोई उनखे झले नथो सघे। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त सिंफ़ी जेका अणबराबरी आहे, जेकी जेंडर इक्वलिटी न आहे असां वटि, जेकी बराबरी या इंसाफ़ न आहे, उहो रुॻो असांजे हिन मुल्क जो या असांजे हिन इलाइक़े जो मसइलो न आहे, सॼी दुनिया जो मसइलो आहे। सॼी दुनिया में जेको आहे सिंफ़ी अणबराबरी अॼु ॾींहं ताईं मौजूदु आहे। वक़्त सां हुन में तब्दीलियूं अचनि थियूं, थोरी जॻह ते हुन में तब्दीलियूं अची वियूं आहिनि, तालीम जे मामले में, ॿियनि मामलनि में तब्दीलियूं अची वियूं आहिनि। असां वटि उहो अञा ख़ातिर ख़वार जेको नतीजो आहे या तब्दीली आहे उहा न अची सघी आहे। इन ते हिकिड़ी मशहूरु ॻाल्हि आहे त जेकी सिंफ़ी अणबराबरी आहे, इन ते कंहिं माण्हू चयो हुयो त सिंफ़ी अणबराबरी में औरत सां पहिरीं नाइंसाफ़ी उनजे ॼमण वक़्तु कई वेंदी आहे। कहिड़ी? उहा इहा हूंदी आहे त जॾहिं औरत ॼमंदी आहे, जॾहिं छोकिरी ॼमंदी आहे, त उहा ख़ुशी जेकी मल्हाई वेंदी आहे उहा न मल्हाई वेंदी आहे। छोकिरे ते, हा, छोकिरे ते छोकिरो जेकॾहिं घर में पहिरियां मेल या छोकिरो पैदा नथो थिए, छोकिरी थिए थी, त उहा ख़ुशी हुननि खे न ईंदी। माना इहा पहिरीं जेकी नाइंसाफ़ी थींदी आहे औरत सां, या उनजे घर में थींदी आहे, उनजे वालिदेन जे तरफ़ां या उनजे इर्द गिर्द जेके मालिक आहिनि उन तरफ़ां थींदी आहे। जॾहिं छोकिरी ॼमंदी त ख़ुशी न आहे करणी, ऐं छोकिरो ॼमंदो त ख़ुशी करणी आहे। इहा पहिरीं नाइंसाफ़ी हूंदी आहे औरत सां। ऐं ॿियो इहो आहे त जेसीं ताईं औरत मुआशी तौर ते यानी फिनेंशियल तौर ते स्टेबल न थींदी, तेसीं ताईं उन सां वधीक नाइंसाफ़ी थींदी। मुंहिंजे नज़र में मुआशी जेकी ख़ुदमुख़्तियारी हूंदी औरत खे, उहा उनखे आज़ादु करण में या ख़ुदमुख़्तियार रहण में तमामु घणो कराइतो कमु जेको आहे ॾेई सघे थी। औरत खे ख़ुदमुख़्तियार थियण जे लाइ मुआशी तौर ते ख़ुदमुख़्तियार थियणो पवंदो। तालीम सां, ॿियनि मामलनि सां उनखे मुआशी तौर ते तव्हां ॾिठो हूंदो, समाज में ॾिठो हूंदो, जेके बि औरतूं मुआशी तौर फिनेंशियल तौर स्टेबल हूंदियूं आहिनि, उहे ॿियनि औरतुनि खां जेके फिनेंशियल तौर स्टेबल न हूंदियूं आहिनि, उन्हनि खां वधीक ख़ुदमुख़्तियार नज़र ईंदियूं आहिनि। उन्हनि में हिकिड़ो स्ट्रेंथ, हिकु इनर स्ट्रेंथ अची वेंदी आहे, अंदरि हिकिड़ो ताक़त अची वेंदी आहे। मुंहिंजो बि इहो ई मौक़िफ़ आहे त छोकिरी हुजे या छोकिरो हुजे, तव्हांजे घर में जनमु ॾिए थो त तव्हां ॿिन्ही खे पढ़ायो, ॿिन्ही खे एजुकेशन ॾियो, ॿिन्ही खे फाइनेंशियल इंडिपेंडेंट, उन्हनि खे फाइनेंशियली इंडिपेंडेंट कयो। उहे उनखां पोइ उन्हनि जा जेके फ्यूचर प्लान्स आहिनि त उहे पंहिंजो करे सघनि था, या उन्हनि खे ॿिन्ही खे सपोर्ट कजे, ॿिन्ही खे बराबरि रखे। यानी इहा शइ उन्हनि जे घरां ई थींदी न, त पोइ सोसाइटी में उहा एक्सट्रीम शइ न वेंदी। सोसाइटी में बि ज़ाहिर आहे हर कोई इहा ॻाल्हि कंदो बराबरी आहे, त इहे शयूं घटि थींदियूं। छो इहे न आहिनि त इन जे करे ई माहौल जेको आहे सो ख़राबु थो थिए। इहो आहे असां वटि ईअं आहे त औरत खे जेको आहे सो सिर्फ़ु नाज़ुक चई करे या ॿियूं शयूं चई करे उनखे, या इहे चई करे त बाबा जेको आहे सो हीअ जेकी आहे 7 क़ुराननि जे बराबरि आहे, इहे चई करे उनजो इस्तेसाल कयो वेंदो आहे। यानी हिकु पासे असां चवंदा आहियूं त हीअ 7 क़ुरान आहे, ॿिए पासे उनजो इस्तेसाल बि कंदा आहियूं, उनखे उनजा जाइज़ हक़, पुट जे बराबरि हक़ जेके आहिनि नथा मिलनि। इन लाइ ज़रूरी आहे त उनखे पंहिंजे पेरनि ते बीहण ॾिनो वञे, उनखे इंसानु सम्झियो वञे, उनखे औरत सम्झियो वञे, पर असां गॾो उनखे इंसानु सम्झियो वञे, त जीअं मर्द हिकु इंसानु आहे, ईअं औरत हिकिड़ो इंसानु आहे, उनखे उन ई तरह सां जेको आहे डील कयो वञे जीअं हिकिड़े मर्द कयो थो वञे। ईअं वरी इहा मर्ज़ी जी बि अचे थी हिकिड़ी ॻाल्हि, त औरत खे उनजी मर्ज़ी बि माना न पुछा कंदा। जीअं त हिकिड़ो टॉपिक ॿियो बि हले थो पाकिस्तान में, माण्हू वॾा चाइल्ड मैरिजिस ते,
ॻाल्हि था कनि त नंढपण में ई उन्हनि जो रिश्तो कराए था छॾनि, पोइ उन्हनि जी थिंकिंग या सॼी ज़िंदगी उन्हनि खे गुज़ारिणो आहे मर्द त हुननि जी कोई नशा ई थो थी वञे या कहिड़ो बि आहे, या हिकिड़ी उहा ॻाल्हि न कजे, वरी हिकिड़ो थिंकिंग नथी मिले, न आहे पसंदि त घर वारा चवनि था छोकिरी नथी करे सघे, या हिकिड़ो ॿियो हूंदो आहे त बाबा हिकिड़ो रिश्तो अचे थो छोकिरे जो, ठीकु आहे, छोकिरी खां हुनखे पसंदि न पुछा कंदा या हुनखां मर्ज़ी न पुछा कंदा। जो हिन चाइल्ड मैरिज जे बारे में तव्हां छा आहे? मुंहिंजो मौक़ो इहो आहे त इंसानु आज़ादु पैदा थियो आहे हिन धरतीअ ते ऐं हुनखे आज़ादु गुज़ारण जो पूरो पूरो हक़ु आहे। जॾहिं इंसान खे पैदा आज़ादु सूरत में कयो आहे त उनखे रहण बि आज़ादु ॾिनो वञे ऐं उनखे पंहिंजी चूंड जो अख़्तियार ॾिनो वञे, यानी उनखे पूरो अख़्तियार हुजे त उहो कहिड़ी शइ पाइणु चाहे थो, कहिड़ी शइ खाइणु चाहे थो, कंहिंसां गॾु ज़िंदगी गुज़ारणु थो चाहे, ऐं ज़िंदगी गुज़ारणु तमामु वॾो फ़ैसिलो आहे। तंहिंजे करे उहो छोकिरी हुजे या छोकिरो हुजे, उनजे वालिदनि जे पारां या उनजे ख़ानदान जे पारां उन्हनि खे पूरो पूरो अख़्तियार हुजणु खपे त उहो छोकिरे या छोकिरी जी रज़ामंदी सां उनजो रिश्तो तइ कनि। इहो अख़्तियार उनजो आहे, छो ज़िंदगी उन छोकिरे या छोकिरी खे गुज़ारणी आहे, तंहिं करे उनजी चूंड जो अख़्तियार बि उनजे हवाले कयो वञे। हा बाक़ी इहो आहे छो जवानी जी उमिरि हूंदी आहे, नंढपण आहे, 18 साल 20 साल जी उमिरि, हेॾी वॾी उमिरि न हूंदी आहे, या 25 साल, ऐं जेके असांजा वालिदैन हूंदा आहिनि या असांजा जेके वॾा हूंदा आहिनि उन्हनि खे सॼी ज़िंदगी जो हिकिड़ो एक्सपीरियंस हूंदो आहे, तजुर्बो हूंदो आहे, तंहिंजे करे उहे इन वक़्त ते रहनुमाई वारो किरदारु अदा कनि। उन वक़्तु इहो न हुजे जबरी तौर ते तव्हांखे हीउ कमु करणु खपे, उहो रहनुमाई करे सघनि था त हीउ रिश्तो वाक़ई तव्हांजे लाइ सुठो आहे, इहो करणु खपे न करणु खपे, इन लाइ उनखे सलाह मशवरो ॾियणु खपे। बाक़ी मुसलत करणु कंहिं बि तरह दुरुस्त न आहे, चाहे छोकिरी हुजे या छोकिरो हुजे, इनखे मां ग़लति सम्झां। सही। मेहता भाई, ॾाढो मज़ो आयो तव्हां सां पॉडकास्ट करे, ॾाढी कचहरी थी, महिरबानी। सो लास्ट में हाणे पॉडकास्ट एंड थो थिए, लास्ट में कुझु असांखे नाज़रीन खे कुझु ॿुधाइणु चाहियो, को मैसेज ॾियणु चाहियो जेको तव्हांजे दिलि में आहे? हा, मुंहिंजो इहो आहे नाज़रीन खे मैसेज हूंदो, शागिर्दनि खे, सभिनी खे, त पंहिंजे किरदार खे, पंहिंजे वजूद खे ॿियनि जे लाइ फ़ाइदेमंद बणायो। यानी तव्हां मां ॿिए माण्हूअ खे, तव्हांजो पाड़ेसरी हुजे, तव्हांजो फैमिली मेंबर हुजे, तव्हांजो रिलेटिव हुजे, तव्हांजी क़ौम वारो को सिंधी आहे, को माण्हू आहे, उनखे तव्हां वधि में वधि फ़ाइदो पहुचे कंहिं बि सूरत में। असां वटि ज़रूरी न आहे या असांखे सम्झणु खपे त फ़ाइदो रुॻो फिनेंशियल न हूंदो आहे, कंहिंसां मुर्की मिलण बि उनखे जेको आहे फ़ाइदो ॾियणु बराबरि आहे। तव्हांजे मुर्की मिलण सां कंहिंजे जेकॾहिं कंहिंजो ॾींहुं सुठो गुज़री वञे, इहा बि जेको आहे सुठी ॻाल्हि आहे। तंहिंजे करे माण्हुनि में ख़ुशियूं विरायो, मुहबतूं विरायो ऐं पाण खे बहितर इंसानु बणायो। जॾहिं तव्हां बहितर बणिजंदव तव्हांजे इर्द गिर्द जेको माहौल आहे उहो बि बहितर बणिजणु लॻंदो। या ईअं चइजे त जेकॾहिं तव्हां बहितर बणिजी वेंदव त घटि में घटि दुनिया मां हिकिड़े ख़राबु इंसान जो ख़ात्मो थी वेंदो। ऐं ईअं हिकिड़ो माण्हू जेकॾहिं सभु बहितर थींदा वञनि त इहा दुनिया जेकी ॾाढी सुठी थी वेंदी ऐं सुठनि माण्हुनि तादाद जेको आहे वधी वेंदो ऐं उहे जेके आहिनि फ़ोक़त हासिलु करे वेंदा। ऐं आख़िर में मां हिकिड़ो शाइरी बि हूंदी जेका मां चाहींदुसि त नाज़रीन नज़र थी वञे। शाइरी आहे, मशहूरु शाइर आहे सिंधी ज़ाहिद शेख, उनजी शाइरी आहे, उहा मां पंहिंजे ज़ाहिद शेख खेरपुर जो शाइर, मशहूरु शाइर आहे। हिन जा तमामु घणा गीत सरमद सिंधी आया आहिनि, सरमद सिंधी ऐं हिक ॿिए जी सुञाणप आहिनि। मुंहिंजे ख़्याल में असांजे खेरपुर जो, हाणे वक़्तु कराची थो रहे। उन शाइरी आहे त लखनि किरोड़नि शदीद ज़ख़्मनि, लखनि किरोड़नि शदीद ज़ख़्मनि, सही वञण खां पोइ बि पेरनि, चयो त हलबो अञा बि अॻिते, न मोटिजा ए मिठा मुसाफ़िर, पहाड़ पासो कंदा असांखां, रिणनि मां रस्ता कढी सघूं था, न ज़िलज़िला कुझु करे सघनि था, न कंहिं बि तूफ़ान खां डिॼूं था, जॾहिं खां झूमियो जुनून जीअ में, अची वियो अहिड़ो मिज़ाज मन में, मुहबतुनि में खणी वियासीं क़दम क़दम काइनात जेॾो, ही इश्क जो मोजिज़ो आहे साईं, क़यामतूं गॾु खणी हलूं था, सचिन ऐं सुहिणनि मिठियुनि प्यारनि, दिलनि जा बणिजी धणी हलूं था। असांजे पेरनि जा ज़ख़्म हर पल, असांजे पेरनि जा ज़ख़्म हर पल के मच वांगुरु मची चवनि था ऐं मस्त माण्हू नची चवनि था। असांजी मंज़िल परे आहे लेकिन, असांजी मंज़िल परे आहे लेकिन, असांजी मंज़िल असां लाइ आहे, असांखे मंज़िल ज़रूरु मिलंदी, असांखे मंज़िल ज़रूरु मिलंदी। इहो ई मैसेज आहे त असांजा जेके नौजवान आहिनि जेके तालीम कराइनि था दुनिया जे कंहिं बि कम में रुधल आहिनि, त उहे जेकॾहिं पंहिंजे ज़ख़्मी पेरनि सां क़दम खणंदा रहंदा त हे त रुॻो नंढियूं कामयाबियूं आहिनि, असां काइनातुनि खां वधीक क़दम खणी वेंदासीं ऐं असांजी जेकी मंज़िल आहे उहा ठही असांजे लाइ उहा असांखे मिलंदी। उहो बि चयो वेंदो त जेकॾहिं तव्हांजे दिलि में कंहिं शइ खे हासिलु करण जे लाइ तड़प आहे त जी मशहूरु फिल्म आहे, शाहरुख़ खान जो डायलॉग हूंदा त सॼी दुनिया तव्हांखे मिलण जी कोशिशि कंदी आहे, हुन में लॻी वेंदी आहे। सो रोज़गार महिनत कनि, अॻिते वधनि, पंहिंजे वजूद खे अहिड़ो बणाइनि जो उन्हनि मां ॿिया माण्हू लाभ हासिलु कनि, फैज़ हासिलु कनि ऐं उन मां फ़ाइदो वठनि।
थैंक यू सो मच मेहताब ॾाढी महिरबानी। करोड़ो साहब, तव्हां आयो असांजे एपिसोड में। सो इहो हुयो एपिसोड। उमेद आहे तव्हांखे पसंदि आयो त हिन वीडियो खे लाइक कयो ऐं शेयर कयो दोस्तनि सां, छो जो तव्हां लाइक कंदव ऐं कॉमेंट कंदव त मूंखे हिकिड़ी सपोर्ट मिलंदी। अहिड़ा ई एपिसोड मां आणींदो रहंदुसि ऐं नवां नवां गेस्ट ऐं आर्टिस्ट तव्हांजे आॻो पेश कंदुसि। सो ऐं सब्सक्राइब न कयो अथव त ज़रूरु सब्सक्राइब कयो हिन चैनल खे। सो मिलूं था कंहिं नए एपिसोड में नए गेस्ट सां। सो तंहिं वक़्तु ताईं अल्लाह हाफ़िज़।